बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त दोस्तो तव्हां असांजो चैनल ॾिसी रहियो आहियो अख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। फ्रेंड, दुआ आहे परवरदिगार खां त सदाईं तव्हां ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं अल्लाह तव्हांखे हर बीमारी ऐं मुसीबत खां पनाह में रखे। अॼु जो मौज़ू आहे असांजे वताए फ़क़ीर जो, हू बि ख़ुशि त आऊं बि ख़ुशि। हिकु ॾींहुं वताए फ़क़ीर वटि के महिमान अची निकिता। हिन मिसकीन वटि हड़ में कुझु बि कोन हो जो खेनि कुझु वठी खाराए। ओचितो हिकु छोकर अची चणनि जो होको ॾिनो। वताए फ़क़ीर खेसि सॾु कयो ऐं सभु चणा ॿोलाए खणी महिमाननि जे अॻियां रखियाईं। जॾहिं छोकर पैसनि जी घुर कई त उथंदे ई 2 थप्पड़ हणी कढियाईंसि। छोकिरो वेही रोअण लॻो। घड़ी गुज़री त हिकु शख़्स आयो ऐं अची वताए फ़क़ीर खे 10 रुपया ॾिनाई ऐं चयाईंसि, फ़क़ीर दुआ कजां। फ़क़ीर हिकदमि उथियो ऐं छोकिरे खे पैसा ॾेई रवानो करे छॾियाईं। महिमाननि पुछियुसि, फ़क़ीर तो हू छा कयो? जवाबु ॾिनई, मूं वटि हड़ में कुझु बि कोन हो। ॾिठमि त ख़ुदा खे सवालु कंदुसि त एतिरो तकिड़ो असुलु कोन ॿुधंदो। सो छोकिरे खे वठी थप्पड़ हयमि। हिन कयूं उभ ॾारींदड़ दांहूं त ॾिसो कीअं न ॿुधी वरिताईं ऐं पैसा बि अची मिलिया। हू बि ख़ुशि त आऊं बि ख़ुशि।